साईं मुंहिंजा हीअ हिकु कहाणी आहे ग़रीब जी। हिकु ग़रीब शख़्स हुयो, छो परेशान हुयो, किथे रोज़ी हुनखे ग़रीब खे किथे कोन मिले। पोइ जीअं हे मुंहिंजो दोस्त आहे, हुन सां हिकु दोस्त मिलियो, चयईं त यार मूंसां रोज़ी किथां कोन लॻे, ग़रीब लॻो, परेशान लॻो पियो आहियां। सो जंहिं वॾेरे वटि तूं बीठल आहियां उन वॾेरे वटि मूंखे बि बीहार, ॾिस भला आहे किथे कुंड पासे में जॻहि त मूंखे बि बीहारियो, भला हाणे काॾे वञा, ग़रीब शख़्स आहियां, बचिड़ी वेल आहियां। सो हिन दोस्त सां सॼो हवालु कयो। हीउ वियो वञी वॾेरे पंहिंजे खे, चयईं त हिकु दोस्त आहे मुंहिंजो, सो ग़रीब आहे, ॾाढो परेशान आहियां, बचिड़ी वील बि आहे, सो उहो चए थो किथे रोज़ी लॻाए बीहार किथे भला। वॾेरे चयो त आहे मुंहिंजी नौकिरी मतिलबु मौत आहे ड्यूटी, पर वॾी सख़्तु अथसि। सो मूंसां मिलाए त वधीक रूबरू मिली ऐं मां उन सां ॻाल्हाईंदुमि त छा थो चवे। हिन दोस्त खे चयो त भाउ वॾेरो मुंहिंजे ऑर्डर कयो आहे, सुबुह अचे त भला नौकिरी किथे बीहारींदी तोखे। हिन ग़रीब शख़्स देरी न कई, वञी तयारु थी घर सुबुह साजर सां वञी वॾेरे वटि ॿई विया दोस्त गॾिजी। वञी वॾेरे चयुसि त भाउ मुंहिंजी ड्यूटी ते सख़्तु, तोखे कहिड़ी बि हालत में जे करे सघे त हिनमहिल हा या न जो जवाबु ॾिजांइ। बाक़ी जिथे महीनो 2000 आहे उते मां तोखे 5000 महीने ॾींदुमि, पर मुंहिंजी हिकु ड्यूटी बि सख़्तु अथई ऐं ॿियो शर्त बि मुंहिंजो अथई, जे क़बूलु करे त सुबुह ई तूं नौकिरी हलियो अचु। हिन जो भाउ ॿुधाए शर्त कहिड़ो आहे ऐं नौकिरी कहिड़ी आहे। चई मुंहिंजे मींहुनि जो आहे धण, सो उहे तोखे चाढ़णी पवंदियूं। सो तारनि में उथारींदे, तारनि में आणींदे, जंहिं ॾींहुं तारनि में न उथारी ऐं तारनि में न आंदई, उन ॾींहुं सवा पा गोश्त जो तुंहिंजे जिस्म मां कटींदुमि। पोइ भली तूं मरी वञे, जहिड़ो हुजे उहो तुंहिंजो मसइलो आहे, बाक़ी इहो मुंहिंजी शर्त जी जेकॾहिं बाक़ी जिथे हले थी 2000 महीनो आहे उते मां तोखे 5000 महीनो ॾींदुमि। तूं इहो रोज़ी करें त पोइ इहा अथई मौत। ग़रीब सोचियो त बणा ड्यूटी बि ॾुखी आहे ऐं ॿिए हंधि वरी को अहिड़ो चारो बि न आहे। हिन ग़रीब शख़्स हिन लाइ हा कई त बसि जेकॾहिं तारनि में न उथारियमि, सवा पा गोश्त जो कटिजांइ, भला उहे बुख त मरां थो पियो न। हुन बि सोचियो, साईं हे ड्यूटीअ ते बीह वियो। साईं खेर सां थी सुबुह ई शख़्स जी ड्यूटीअ में शुरू थी वियो। सुबुह साजर त बांगूं अचनि पियूं मुलनि जूं, हीउ माल कढी पियो वञे। वरी शाम वारियूं सुम्हण वारियूं बांगूं अचनि पियूं, वरी हीउ माल आणे पियो। साईं हीउ शख़्स हले पियो, हिन हिकु मिंट हिनखे महीनो थी वियो, हिनखे पैसा बि मिलिया महीने जा 5000, वञी घर ॾे सौदो सूद जेको कुझु बि घर जो ख़र्चु हुयो सभु हिन पंहिंजो घरवारीअ खे ॾिनो। हाणे त मुंहिंजी ड्यूटी ॾुखी आहे, मां ड्यूटी ते वञा थो। सो हे हिकु ॼाणे उते शहर में हिकु वॾेरे जी वॾी ख़ैरियात, मतिलबु त वियांउ हुजे, वॾी शादी शुदी हुजे। सो वॾेरे जी शादी त बाक़ी छा, साईं उते ॻाइणा या कुझु रंडियूं वग़ैरह घणो कुझु हुयो उते। सो उतां वारा दोस्त जेका मियार ॿिया हुयसि, हुनखे चवंदो भला हाणे असां हलूं ऐं तूं असांजो दोस्त न हले, इहो सुठो न आहे। असां सां चवंदो तूं बि हल असां सां गॾिजी। सो राति घड़ी 4 पहर इहे गुज़री वेंदा, वरी तूं अची माल छोड़जांइ, वरी सुबुह कठे हूंदासीं। हे दोस्तनि खे इनकार न करे सघो, हिनखे ख़बर पए त ड्यूटी मुंहिंजी सख़्तु आहे, पर हिननि खे इनकार न करे सघियो। हिन हा कई। हिन जीअं सुम्हाणीअ जो मुंहुं मोटायूं तारनि में, तीअं मींहनि खे अंदरि लोड़ो ॾेई वाणे वांगे में, ऐं हो दोस्त सां गॾु हलियो वियो उते वञी हुन वॾेरे जी शादीअ ते। पंहिंजे हिसाब सां जीअं ॻाइणा ॿाइणा आया, उते ॾाढो जशन करे राति जा 1 थियो। ॾिठे त भला टेम वॾो थी वियो आहे, माल पुॼा न त सुबुह अलाए छा थींदो, देरि न थी वञे मूंखे, तारा न लही वञनि। हिन ग़रीब खे टेंशन हुई, काशी वणे उअई कोन पई। हे वरी तकिड़ो वञी साॻे माला जी मथां आयो, ॾिठईं त भला टेम अञा खोड़े खटा पई आहे। त हिन चयो त भला थोरी अखि हणा सिल्फी, त भला सुबुह वरी देरि खां पोइ वरी माल छोड़णो आहे। उहे बि हे जीअं पुॻो तीअं वञी हिनखे सुतो जो हे थोरो आलियो त हिनखे निंड वठी वई। अहिड़ी निंड वठी वई जो तारा लही आहे, सिज उभरियो, हिनखे अहिड़ी निंड वठी वई। साईं को नौकर भॼंदो आयो, वॾेरे खे वञी चयईं त भाउ हाणे तुम्हारो नौकर जो माल वाड़ियो पियो आहे ऐं नौकर सुतो पियो अथई। वॾेरो आयो, ॾिठईं चांहि बि माल वाड़ियो पियो आहे, नौकर सुतो पियो आहे। ऐं हिन नौकर ॿिए खे ऑर्डर ॾिनो त माल छोड़ी हल, ऐं हीअ वरी वियो त वञी छुरी ऐं थाली खणी अची हिन जे मथां वेही रहियो वॾेरो। हिन ग़रीब शख़्स जी मुंहं उॾई लॻी पई वांगेरे जेॾे माल हुयो। जीअं हिनखे जाग थी, अबो ओड़े करे चयईं भण हल, सिज उभरी वियो। हीअं लूणो वणाए त ॾिठईं त माल बि कोन्हे को। वरी ॿिए पासे लूणो वणाए त ॾिठईं त वॾेरो मुंहिंजा गॾु वेठो आहे। वॾेरे खां पुछा की त वॾेरा ॾे हवाल, चए हा छा हवाल, हे छुरी बि आंदी ऐं थाली बि, तोसां मुंहिंजी ज़िबान थियल आहे।
जीअं मुल्क सॼे में 2000 महीनो आहे तोखे मां 5000 महीनो थो ॾियां। चयो मैं त ड्यूटी मुंहिंजी सख़्तु ते तूं न करे सघंदे, तूं हा कई आहे, हाणे ही थाली ऐं ही छुरी पई आहे, सवा पा गोश्त जो कटींदोमांइ, पोइ वधीक तुंहिंजी आहे मर्ज़ी। हिन जो सोचियो वॾेरे खे चयईं त हाणे फ़ैसिलो था करायूं, ये सच में मूं ते पवे थो त पोइ भला सवा पा गोश्त जो कट तूं, बाक़ी नथो पवे त पोइ भला हाणे राम कजांइ। चए जाथे बि हल, कीअं बि वॾेरे वक़्तु हल फ़ैसिलो तोखे मां ॾींदुमि, पर सवा पा गोश्त जो मां कटींदोमांइ लाज़मी, छो त मुंहिंजी ज़बान थी हले, भले कंहिं वटि फ़ैसिलो तूं कराए तूं, भले तोखे मोकले भला तूं। हिन वॾेरे ऐं पाण ॿई रवाना थी पिया, ॿिए हिकिड़े घर में वॾेरो हुयो उन ॾे, की हिन वटि फ़ैसिलो था करायूं। ग़रीब शख़्स चयो हे बि साईं तयारु थी विया, ॿई हलंदा हलंदा वञनि पिया। हिकिड़ो वाणे जो घोड़ो उन रस्ते सां अचे पियो, जीअं रस्ते सां हीअ अचनि पिया, त हे वाणे खां घोड़ो छॾाए वियो। आ जो कंहिं हिन ॿिन्हिनि ॾे त हिन वाणे चयुसि त इहो मुस्लमान जो घोड़ो थो अचे, इनखे त थोरो रंडिजांइ। त हो त नौकर हो न, वॾेरे बि चए थो भाई वारो करे हिनखे पाणी हेल्प करायो, घोड़ो वठाए। त हिन ग़रीब शख़्स घोड़े खे हीअं मथे हथु कयो त घोड़े जो पेर तिरकी पियो, घोड़ो किरी पियो, घोड़ो मरी वियो। वाणियो बि मटिजी वियुसि, भणा हेॾो सारो मुंहिंजो घोड़ो मारियो अथई, इन ते मुंहिंजी रोज़ी ही सभु कुझु इन ते हुयो, मूंखे घोड़ो भरे ॾे। हुन चयो भाउ हाणे फलाणे वॾेरे वटि वञो था पिया, सो हिन जो उहे बि फ़ैसिलो ऐं असांजो आहे, तूं बि हल, भला जे घोड़ो मूं ते पए थो त भरे थो ॾियां। हिन साईं राज़ी थी पिया, ॿई रवाना थी पिया। साईं टियों हे बि हीअ त सोचींदा वञनि पिया, हलंदा वञनि पिया, हलंदा साईं उन वॾेरे वटि पुॻा। साईं वॾेरे वटि पुॻा त वॾेरे चयोसि हाणे हिमरत टेम तरी वियो आहे, सिजु लही वियो आहे, जेको तव्हांजो आहे ॾोही सो मूं वटि फिटी कई वञो, मां हिनखे बंदि कयां थो, बाक़ी तव्हां वापसि वञो, सुबुह तव्हांजो फ़ैसिलो आहे। वाणी वॾेरे खे चई, वॾेरो ऐं वाणियो वापसि मोटी आया, ॾींहुं थोरो हुयो सिजु। सो हिन ग़रीब शख़्स सोचियो, चौकीदार उते हुयो हिकिड़ो बाग़ जो, बाग़ खे माली खे चई सुबुह ई बि मूंखे ख़बर आहे त हू सवा पा गोश्त जो कटींदो ऐं हू घोड़ो भराईंदो, ऐं मूं वटि टको पैसो बि न आहे हिन महिल जो मां हिन ॿिन्हिनि खे भरे ॾींदुमि, त मूंखे छॾ त भला हे बादशाह जो बाग़ आहे, ॿ टे मेवा त खाई अचां, उहे सिजु लहणो हुया, उहे जेल में तूं वाड़ींदे भला ॿ टे 4-5 मेवा कयां, कॾहिं ज़िंदगी खाधा ई न आहिनि मेवा, त कहिड़ा थींदा आहिनि। हिन ग़रीब शख़्स खे वरी रहम अची वियो, उन मालीअ खे हिन छॾियोसि खणी बाग़ में। से हाणे ही ग़रीब हुते क़िस्म क़िस्म जा मेवा त बीठी हुजे, हे हिकिड़ो खाए हिकिड़ो चक वरी उछलींदो वञे, वरी खाए चक वरी उछलींदो वञे, उन भरिसां ॿिए उन वांगुरु वॾेरे जी महलात हुजे, उन महलात तो दरी खोले, उन वॾेरे जी घर वारे हिनखे ॾिसे पई त ग़रीब शख़्स जेको मेवा पियो खाए। हाणे हुनजो ह्यास खुरके पियो त बणायो अधु बि मोॾे उछले त मां चखी ॾिसां भला कहिड़ा मेवा थींदा आहिनि। हुनखे पंहिंजी लॻल वञे, हुन माई उमेद वारी हुनखे या हुरकी पियो, माईअ जो ॿारु किरी पियो। हुन ॾे नौकर भॼंदो वियो त हीअं मसइलो थियो आहे, वॾे माईअ खां पुछा की ॾेवार छा थियो, इहो ग़रीब शख़्स अंदरि बाग़ में मेवा थो खाए, त हिकिड़ो अधु चकु उछले थो, वरी खाए थो, वरी ॿियो पटे थो, वरी उनखे बि चकु हणी उछले थो, सो हिया हुरकी पियो त जेकर इहो मोॾे उछले अधु त मां खावां। हे ते भॼंदा आया, वञी मालीअ खे चवनि इहो ॿारु कढ, हे निकिरी आयोसीं, हिनखे 2 चंपा हणी चई त भाउ मुंहिंजो हेॾो सारो नुक़सानु करायो अथई, औलाद मुंहिंजी थी हणाया, पुटु किरी पियो, मुंहिंजी माईअ जो ॿारु किरी पियो, तूं हे कमु छो कयो। चए भाउ अंदरि त क़िस्म क़िस्म जा मेवा, सो काशी ॻाल्हि वणे ई कोन पई, चकु हुन मां हणी उछलियां पियो, वरी चकु हुन मां हणी उछलियां पियो, सो हिन चयो त मूंखे ॿारु भरे ॾे। हिन चयो भाउ सुबुह उहो ई मुंहिंजो फ़ैसिलो आहे हिननि ते, सो हिकिड़े जो घोड़ो भरे ॾियणो आहे, हिकिड़े सवा पा गोश्त जो कटींदो, तूं खणी भला ॿारु भराजांइ। हे साईं ग़रीब शख़्स खे वञी हयूं न जेल में। ग़रीब शख़्स इन सोच में हुजे त जेको ईअं ई चए पियो त हिकिड़ो पा गोश्त जो सवा पा गोश्त जो कटींदो, ॿियो घोड़ो भराईंदो, टियों ॿारु भराईंदो, इन खां भला तो मरी वञा त उहो भलो आहे। हे हुन जीअं कोठी में वड़ियल उन में दरी हुई हिकिड़ी कुंड मां, सम्झी 3, 4, 7 में मथे हुयो सुठी मंज़िल ते, सो उन हाणे हिन खे हेठि टप ॾियां जे विम मरी त जान छुटी वेंदी, जेकॾहिं बची वियुमि त भला भॼी वेंदुमि। हिन इन सोच सां इरादो कयो पको, उन दरी पटे ऐं हिन खणी टप ॾिनो त उते के बरोच रहियल हुया। पोइ उते जो रहियल आहे, उन लॾो लाथो, पोइ उनजे हेठो को कुराड़ो को सवड़ियूं ॾिठईं, भला उन मथां हिन टप ॾिनो, उन हेठो को कुराड़ो सुतो पियो, सिधो सो उन कुराड़ जे मथां ई किरियो त हिन जी किरण सां कुराड़ो त प्यालो करे, हीअ त खणी बची वियो। उतो जेका बि हुया उनजा मिट अज़ीज़ त उथी पिया टप ॾे हिन ते चढ़ी विया, हिनखे खणी पकिड़े ॾाढा चंबा हणी, वरी साॻो
वॾेरे उन वती वठी आयसि चए भाई हे असांजो ॾोह थियो आहे हिन असांजो कुराड़ो मारियो अथई हीअं वेठा हुआ तुंहिंजी महिला हेठो तो हे अलाए काॾो आयो वञी कुराड़े किरियो मथां हे अॼु असांजो कुराड़ो मारे वेठो अथई हिन चयो त भला ॾिठई त वॾेरे हेठो साॻो ई फरियादी भला हिनखे ॿ चंबा हाणे वरी साॻो वारे वञे ॿिए कमरे में हिन चयो त हल सुबुह फ़ैसिलो कंदासीं हिननि खे बि वॾेरे चयो हे सभु हाणे घर विया हलियासीं सुखेर जी सुबुह हाणे हुनजो सवा पाउ गोश्त जो हुनजो घोड़ो हुनजी माईअ जो ॿारु ऐं हिननि जो कुराड़ो टई साईं हाणे ग़रीब जी गीचे में खून टिनी जा फ़ैसिला पिया थियनि हाणे हिन वॾेरो को सियाणो हो वॾो त सुबुह ते फ़ैसिलो जो आयो फरियादी बि आया सभई अॼु पुॻा त भाउ चई त भाउ हीउ तव्हांजो ॾोही आहे पर मुंहिंजो हिकिड़ो कानून आहे जेको फ़ैसिलो न मञींदो सो उनखे 1000 रुपया भरींदो जे मञींदो त पोइ उनजो फ़ैसिलो मां कंदुमि हिन इहो ऐलान करे छॾियो उन वॾेरे सो हिननि खे ख़बर पई त तीअं असां भरींदासीं असांजो ॾोही आहे असां 1000 रुपया भरींदासीं जेकॾहिं तूं फ़ैसिलो असांजो कर हिननि क़बूलु कयो अदा पहिरियों आयो सवा पाउ गोश्त जो वॾेरो जंहिंजो माल पियो तारण में उथारे ऐं तारण में आणे उन चयोसि भाउ हाणे तूं ॿुधाए चए भाउ हिनखे मां 5000 महीनो पुॼां जिथे 5000 आहे कोन 2000 आहे सोचियो मां तारण में उथारींदे तारण में आणींदे जे न उथारींदे त सवा पाउ गोश्त जो कटींदोमांइ पर हुनखे चयो त भाउ वज़ीर खे चई त हिनखे छुरी बि आणे ॾे ऐं हिन कमदार खे चई त हिनखे थाली बि आणे ॾे त हिनखे सवा पाउ गोश्त जो इहे कटे ऐं तारा जी खणी तोर जे सवा पाउ खां वधो त कटेल उहो टुकड़ो हिन में गुदींदासीं टुंग करे बादशाह खे हुन वॾेरे खे जे खुटो त वरी हुन वॾेरे ॾोह कटे पूरो कंदासीं वॾेरे चयो ईअं कीअं थींदो घणा ॾोही बि मुंहिंजो वरी तव्हां खुटे त ते बि मुढो कटियो जे वधे त ते बि मुंहं में कुदियो मूंखे क़बूल न आहे फ़ैसिलो हिन ते इनकार कयो चई इनकार कयईं त भला चई पोइ भर 1000 रुपया वॾेरे चई देरी न कयो त उन महिल 1000 रुपया कढी ॾिनई त मूंखे इहो फ़ैसिलो क़बूल न आहे वरी आयो अथई उहो वाणियो जंहिंजो घोड़ो मारियईं चई ॾे हवाल चई त भाई इहो मुंहिंजो घोड़े चयो मां त अॻु वठि सो हिन ओलर ॾेखारियईं त घोड़ो मुंहिंजो तिरकी मरी पियो अलाए कीअं बि मरी पियो पर मारियो हिन चयो त भाउ हाणे हिकु कमु कयो हीअं वाणी जी ज़बान कटियो ऐं हिन जी बांह कटियो जीअं हिन ओलर कई आहे बांह खां वाणी चयो मुंहिंजी ज़बान छो चई भाउ तूं ज़बान सां चयो न हिनखे त घोड़ो जो अॻु वठि हिन ग़रीब बंदूक ई घोड़े खे हिन अॻु वठण जे चकर में हिन जो घोड़ो मरी पियो हाणे घोड़ो तोखे कीअं भरिजे हिन जो मूंखे इहो फ़ैसिलो क़बूल न आहे हिन जो न आहे क़बूल 1000 रुपया भर देरी न कई वाणी 1000 रुपया कढी ॾिनो हिन ॿिन्ही जा फ़ैसिला थी विया इहे आयो साईं हुन माई वारो ॿार वारो मसालो चई भाउ तूं ॾे हवाला चई भाउ हीअं तूं वारो हे जेको फरियादी अंदरि घिराए कोट में फिटी कयो तो मेवात पियो खाए मुंहिंजे मई ॾिठो सो रूह हिरकी पियोसि सो ॿारु किरी पियो चई त हाणे हिन जो जेकियूं न आहे हिन जो हथ बि कटियो ऐं ज़बान बि हे न हथनि सां खाई सघंदो न वरी ज़बान सां चॿाड़े सघंदो ऐं हिन जी माईअ जेकियूं अखियूं ॿई कढी अचो हिन चयो मुंहिंजी माईअ जी अखियूं छो चई माईअ तूं वरी ॾिठो तॾहिं त हुनजो ॿारु किरियो न जॾहिं अखियूं ई न हूंदा ॾिसंदी न त ॿारु छो ॿिए वारे करे ईंदी हिन जो इहो फ़ैसिलो मूंखे क़बूल न आहे चई न आहे क़बूल 1000 रुपया भर उन बि ते 1000 रुपया भरियो साईं हाणे चई हिन मूं जान छटी वई हिन मूं टिनि मूं छुटी वई जान आख़िर इहो जंहिंजो कुराड़ो मोह हाणे उन्हनि चयो भाउ ॾियो हवाल चई मां कल्ह शाम आयासीं परदेसी हुयासीं हिते सुता ते तुंहिंजी महिला थी भर में अड़ वरिती अथई हवाए खां सो सुता पिया ते हीअ अड़े काथों आयो असांजी छो कुराड़े मथां किरियो सो असांजो कुराड़ो प्यालो करे असां हिसाबु किताबु वठी ॾे हिन चयो त भाउ हे 5 महिला त तूं हिन टप ॾिनो आहे कमरे तां सो तव्हांजो कुराड़ो त खणी हे त बची वियो हाणे हिनखे उन जॻह ते सुम्हारियो था तव्हां मूं कहिड़ो बि उन महिला तूं टप ॾे हिनखे मारे हिननि चयो भाउ तव्हां हितां टप ॾियो त मरी वञो चई भाउ तव्हां टप ॾींदव त मरी वेंदव हिन तव्हांजो कुराड़ो मारियो आहे पाण जी ॼाणी वाणी मारियो आहे हिन टप ॾिनो आहे तव्हां टप ॾियो न जंहिं हिन मारियो आहे तव्हांजो हिननि चयो असांखे इहो फ़ैसिलो क़बूल न आहे भाउ असां टप ॾियो असां मरी वञूं हे न आहे क़बूल 1000 रुपया भरियो देरी न कयो उन्हनि बि 1000 रुपया कढी ॾिनो हे टुटल चारे रवाना थिया 5000 हुन ग़रीब खे विधई गीसे में चई अॼु खां वठी भाउ वरी अहिड़ी रोज़ी न कजांइ जो तुंहिंजी गीचे में ॻाल्हि पवे अॼुकल्ह भाउ अहिड़ी रोज़ी में लॻंदी हुआ वधीक असांजे सिंध सलामत चैनल ते आया नवां त सब्सक्राइबर कजो ऐं वधीक हिन ते नेक्स्ट वीडियो में मिलंदो आहे पिया भला ॻाल्हियूं वधीक हिन क़ुर्बान लाबासी खे यादि कंदव। अस्सलाम वालेकुम या अली मदद।